भी प्रोग्राम जेको है तो जेके ॿार स्कूल पढ़नि था ऐं महिनत कनि था, पंहिंजे माइटनि सां मोहबत कनि था, उस्तादनि जो अदब एहतराम कनि था ऐं वॾा थी हिन असांजे मुल्क जे लाइ, असांजी क़ौम जे लाइ, हिन धरती माता जे लाइ जेके वॾा थी कारगर थींदा आहियूं, उन्हनि ॿारनि जे लाइ प्रोग्राम आउं पेश करियां थो तव्हां जे साम्हूं आहे। दोस्तो, पहिरियों ही मुंहिंजो आइटम आहे, ॾिसी वठो त ही हिकिड़ी लकड़ी आहे, केॾी जल्दबाज़ी लकड़ी आहे, हिनखे जुदा जुदा मूं रखी आहे। हाणे ॾिसो त हिनखे आउं आराम आराम सां पाण में गॾियां थो, ठीकु आहे। हाणे ही ॾिसो हिन जे विच में का बि तंद तार कोन्हे। हाणे ही हिनखे पासो छिकियोसीं, ठीकु आहे। हाणे हिनखे आराम आराम सां छिकियो, ही पासो अची वञो। हाणे हिनखे तव्हां रहण ॾियो। हाणे वरी हिन साइड खां छिकियोसीं, ठीकु आहे। वरी आराम आराम सां हिन लकड़ी खे आराम आराम सां छिके वठो। वरी तव्हांखे शक पवंदो त हिन में को धाॻो वाॻो आहे। हाणे ॾिसो ही लकड़ी आउं परे थो रखां, बिल्कुलु परे थो रखां, तंहिंखां तमामु काफ़ी कुझु परे थो रखां। हाणे ही मुंहिंजी कन जी पापड़ी आहे। हाणे हिन मुंहिंजी कन जी पापड़ी तव्हां लकड़ी खे छिकियांदो आहे। ॾिसो हिन लकड़ी जो कमाल, हिकिड़ो आइटम थी वियो, ठीकु। उन खां पोइ ही ॿियो आइटम आहे। इन खां पोइ ॿियो आइटम जेको आहे कहिड़ो आहे? अच्छा, ठीकु आहे। हाणे ही मुंहिंजो ॿियो आइटम आहे, ख़ाली आहिनि, का बि थिए कोन्हे। हाणे ही मिटी आहे, हल मिटी, ही मिटी, ही मिटी। हाणे हिन में मामूली हिकिड़ी चिपटी हिकिड़ी मिटी जी लॻाई, हिकिड़ी चिपटी मिटी जी लॻाई, ठीकु। हाणे हिन में चल 5 मिनट के लिए आ जाओ। काली काली माँ काली कुपर में खाने वाली मसान को लूटने वाली काली तेरा वचन न जाएगा। चलो अच्छा, हाणे में कहिड़ी शइ साईं ॾिसी वठो, सिक्का अची विया, सिक्का अची विया, ही तव्हांजे साम्हूं सिक्का अची विया, ॾिसी वठो सिक्का अची विया। हाणे हिन सिके खे 2 हिस्से में तक़सीम करियो, ठीकु साईं। ही हिसो थी वियो, जुदा जुदा थी वियो जो ही सिक्को तव्हांजो, ही तव्हांजे साम्हूं साईं सिक्का अची विया। हाणे उन खां पोइ साईं ही रुमाल आहे, ये रुमाल को अंदर गिलास में डाल दिया, ये साईं बिल्कुल हाणे हिनखे आउं साफ़ करे छॾींदो, मुंहिंजा बाबा हिनखे आउं साफ़ करे छॾींदो, ठीकु साईं। आराम आराम सां। हाणे ही रुमाल जेको आहे, हाणे ही ॾिसो गिलास में मौजूदु कयो, ठीकु आहे, वॼाए वॼे। हाणे हिनखे हिन गिलास के जेको आहे साईं तव्हां सख़्तु जेको आहे सो मज़बूत रखो। चल आ जाओ 5 मिनट। हाणे गिलास जेको आहे तव्हां ॾिसी वठो केॾा पियो वञे। हाँ ठीकु आहे। हाणे चलो विझाओ साईं गिलास खे, ठीकु साईं। ॾिसी वठो गिलास बि अची वियो। इन खां पोइ हा, इन खां पोइ साईं हिकिड़ी प्याली है, ठीक। हिनजे अंदर कागज़ है, सख़्तु कागज़ है, ॿी अहिड़ी का शइ कोन्हे, कागज़ है, कागज़। Ini kalau terbikin gede, kita yang boleh bagi sampai.
दोस्तों हिकिड़ो प्रोग्राम हो कागज़ जो तव्हां ॾिसो त माण्हू जे पेट में हीअ शइ थी त मुंहिंजी बिल्कुलु न ठहे ठीकु आहे हीअ ॾिसो हिकिड़ो हथ जी सफ़ाई आहे तव्हां मथां सम्झो ही जादू आहे ही इल्मु आहे ही जादू न आहे इल्मु न आहे हिन खे दोस्तो चवंदा आहिनि मेजिक शो या स्टेज शो ठीकु साईं ही तव्हां ॾिसी वठो हाणे आख़िरी में तव्हांखे हिकिड़ो ॿियो नओं आइटम थोरो ॾेखारींदुसि ऐं थोरो पाण खे मज़बूत रखिजो दोस्तों भाइरो अगर का ग़लती हुजे त माफ़ कजो दोस्तों हाणे ही तव्हां ॾिसी वठो मुंहिंजो आइटम अथव ठीकु छा आहे हिकिड़ी डॿी आहे साईं ही डॿी आहे तव्हांखे डॿी जेको हाणे ही ॾिसी वठो मुंहिंजा भाउ दोस्तो हाणे ही डॿी मूं बिल्कुलु ख़ाली करे छॾी आहे साईं मथां तव्हां सोचो त हिनजे अंदरि में का शइ निकारी आहे ही डॿी तव्हांजे ख़ाली आहे ही उबती करे छॾी आहे बिल्कुलु ही उबती करे छॾे ही हूंदी पई आहे ॾिसी वठो उबती पई आहे तव्हांजे साम्हूं हाणे हिन में आऊं कुझु हिसा कागज़ जा टुकड़ा लॻायां थो कुझु हिसा कागज़ जा टुकड़ा लॻायां थो दोस्तों भाइरो ही सभु तव्हांजी मोहबत में प्रोग्राम कयो दोस्तों त हाणे ही जेके कागज़ आहिनि हे हिन में आऊं गॾियां थो हाणे ही कागज़ जेके हिन सां गॾिजी विया आहिनि ठीकु आहे हाणे कागज़ गॾिजी विया हाणे ही कागज़नि जो ई कमु आहे हा हा दोस्तों ही ब्लेड जेके आहिनि ही तव्हां मथां सम्झो प्लास्टिक जा ठहियल आहिनि जाके ख़ाली इहे तस्वीरूं आहिनि अगरि जेकॾहिं हिनखे तव्हां ॾिसी वठो हीअ असली ब्लेड आहे असली ब्लेड जेको आहे दोस्तो जेकॾहिं माण्हू पेट मां हिकिड़ो निकिरे या 5 निकिरनि त माण्हू हेठि थी वञे थो भले ई सॼो जेको आहे हथ जी सफ़ाई जो खेल आहे तव्हांजे साम्हूं आहे ॾिसी वठो हेतिरा ब्लेड माण्हू जे पेट मां कीअं निकिरनि था दोस्तो हाणे खेल ख़तमु थियो तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो मुंहिंजो तो प्रोग्राम ॾिठो ऐं अल्लाह हाफ़िज़ दोस्तो हीअं गर्मी जो टाइम आहे पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं ॿाहिरि निकिरो त मथे ते लुक का कपिड़ो वग़ैरह कयो ऐं ॿारनि जो थोरो ख़्यालु रखो लीमो इस्तेमालु कयो जिते रहो था दोस्तो अल्लाह साईं करे आबाद